दादू ज़िले जे अंदर हुकूमत सिंध जी पॉलिसी ते थर्ड फेस उस्तादनि जे लाइ जेकी प्लानिंग ठाही वई उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया, उन्हनि खे पोस्टिंगूं ॾिनी वियूं ऐं थर्ड फेस जा उस्ताद पूरे ज़िले जे अंदर दूर दराज इलाइक़े में पंहिंजी ड्यूटी करे रहिया आहिनि। लेकिन अफ़सोस असांजी जेकी कमेटी ठही ऐं जंहिं कमेटी ते ज़िम्मेदारी रखी वई थर्ड फेस जे उस्तादनि जा कम मुकमल करे उन्हनि जी पघार ते अमल कयो, लेकिन अफ़सोस हिन महिल ताईं 6 महीना गुज़री विया आहिनि पर थर्ड फेस जे उस्तादनि खे जीअं रियासी हुकूमत जी सघी आहे ऐं न हुननि जी डेटाबेस चेक करण वञी जुटिया न हुननि खे को पघार जो आसरो थो नज़र अचे त असां सिंध जे निगरान गवर्नमेंट खां ही पुरज़ोर मुतालबो था कयूं त ख़ुदा तव्हां ॾिसो त हिन मुआशी घोटाले जे दौर में जिते माण्हू पंहिंजो घर नथो हलाए सघे, जिते माण्हू पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी नथो गुज़ारे सघे, उते उस्ताद 500 खां 1000 ताईं ख़र्च करे दूर दराज इलाइक़नि ताईं बनकियल स्कूलनि में की पहुचो हूंदो ऐं हू ही ख़र्च की बर्दाश्त कंदो हूंदो। असां वज़ीर तइलीम खां, सेक्रेटरी तइलीम खां, डायरेक्टर साहब खां, डीओ साहब खां, डीसी साहब खां इन कमेटी खां पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे उस्तादनि जो एहसास कयो ऐं उस्तादनि जी डेटाबेस डीआरसी वग़ैरह मुकमल कराए ऐं उन्हनि जूं पघारूं करायो त हुकूमत जो पेट पाले छॾनि। ॿारनि जी तालीम तॾहिं ॾींदा जॾहिं हुननि खे का पंहिंजी जेकी आहे सहूलियत हूंदी, हुननि जूं ज़रूरतूं पूरियूं हूंदियूं तॾहिं हू ॿारनि जी तइलीम जे वग़ैरह छॾंदा या ईअं जेको आहे सो उस्तादनि खे मदद करण सां का तालीम बहितर थींदी। असां हिन करे वरी कमेटी खां ऐं ज़ोर अपील था कयूं मसवारनि खां त थर्ड फेस